ब्रेकिंग न्यूज़ आहे नाज़रीन मां शेयर करे रहिया आहियूं। खुज़दार में सुल्तान इब्राहिम रोड ते धमाको थियो आहे। SHO CTD शहीद थी वियो। धमाके में SHO मोहम्मद मुराद शहीद थी वियो। 2 वाटड़ू बि ज़ख़्मी थी पिया। पुलिस जी वॾी नफ़री वाक़े बारे हंधि पहुतल। लाश अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। इलाइक़े खे कड़ो चाढ़ियो वियो। ब्रेकिंग न्यूज़ मां शेयर करे रहिया आहियूं। खुज़दार में सुल्तान इब्राहिम रोड ते धमाको थियो आहे। SHO CTD शहीद थी वियो। तफ़सील मालूम कंदासीं। असां लाइन ते मौजूद आहे कोयटा मां आवाज़ न्यूज़ रिपोर्टर आज़ाद बलोच। जी आज़ाद। जी बिल्कुल बलोचिस्तान खुशदार इलाइक़े सुल्तान इब्राहिम रोड ते कार में जोरदार बम धमाको थी पियो आहे। धमाके में CTD पुलिस जो मौके ते शहीद थी वियो आहे। ॿ वाटर सख़्त ज़ख़्मी थी पिया आहिनि। इतला मिलण ते इमदादी पुलिस वाक़े वारे हंधि पहुची करे इलाइक़े खे कड़ो चाढ़े सर्च ऑपरेशन शुरू करे ॾिनी आहे। मां ॿुधाईंदो वञा CTD पुलिस SHO आहे मोहम्मद मुराद शहीद थियो आहे हिन वाक़े में। ऐं 2 वाटर सख़्त ज़ख़्मी थी विया आहिनि जंहिंजी सुञाणप कई पई वञे। पुलिस कानून हासिल कंदड़ इदारनि सर्च ऑपरेशन शुरू करे ॾिनी आहे। वाक़ई जी जांच हलंदड़ आहे। जी